अरे भाऊ मॉल समझो तो गाड़ी खड़ी हलदा था जो अरे भाऊ माल में भी मानू माल खणदा पैसा भरे करे त यही तो खणे बेईमानी न कयो मुसां हाणे ये मां दुकान छॾे आहियां पंहिंजो छाजी बेईमानी दादा ताईं व्हाट्सएप ते ऐड आई आहे न कि झूनी गाड़ी ॾेई करे नई वठी वञो ओ भाऊ झूनी ॾेई करे नई वठी वञो झूनी रखी नई खणी न वञो दादा ॾिसो नई खणी मूंखे न ॿुधायो व्हाट्सएप ते ऐड आई आहे झूनी ॾेई नई वठी वञो मुंहिंजी उहो झूनी पीढ़ी अथव मां नई वठी थो वञां थोरो साइड जो भाऊ हिनजा 50,000 लॻंदव छाजा 50,000 हुन गाॾीअ जी वैल्यू 55 अथव तव्हांजी झूनी गाॾी आहे न 5,000 तव्हांखे ॾींदासीं बेईमानी न कयो लिखियल न हुयो कुझु बि 50,000 5,000 भाऊ कंडीशन अप्लाई न पढ़ियो या हेठां लिखियल हुयो कंडीशन अप्लाई भाऊ झूनी गाड़ी ॿाहिरि रखी थी मां नई गाड़ी किथां खणी आहे सेठ गाॾी घणे पवंदी सेठ तव्हांखे 50 में 50,000 50 हा सेठ 52 अथव पर मूंखे सर्विस सुठी खपेव ऐं सीट कवर ऐं मथां हुन में विझी ॾिजो जेको बि भैया घणो सभु एक्सेसरी मिलाए 50,000 50,000 कहिड़े हिसाब सां न वधीक त वठो ई था न असां त 40,000 में ई वठंदा आहियूं असांखे सभु ख़बर आहे असां 40,000 में ई वठंदा आहियूं भैया हाणे हिन दफ़े छॾो ॿिए दफ़े सॼा वठिजो तव्हां भैया मूंखे शायदि सुञाणो नथा तव्हां छाया कलेक्शन जे पासे में ई रहंदा आहियो न मुंहिंजे निराणे पुफीअ मारोट जे ससु जो न्याणो उहो तव्हांजे पासे में ई त रहंदो हो हाणे उथी वियो आहे भैया लास्ट 42,000 ॾींदीमांव छा भैया दीदी चओ तव्हां वॾी भेण खां ई पैसा वेठा वठो रक्षाबंधन पाण मथां थी अचे तव्हांखे त गाॾीअ जा पैसा वठण बि न खपनि दादा नई गाड़ी वठूंगा चेक तो करनी पवंदी न दादा शोरूम में एकदम ब्रांडेड गाड़ी है काई गैरेज जी गाड़ी ना है जो रेस ये फुल था क्यों हाल कें तो रख कें तो हाँ बहुत गाड़ी 55,000 में पहुंची वेंदी सिर्फ गाड़ी खाली गाड़ी माना सिर्फ गाड़ी मतलब इंश्योरेंस तव्हांखे एक्स्ट्रा कराइणो पवंदो उनजा 2,000 रुपया लॻंदो छाजा इंश्योरेंस छा थींदी इंश्योरेंस मतलब तव्हांखे काई गाड़ी ठोके थी कढे त उहो तव्हांखे भरिजी मिलंदी अरे भाई कोई पैदा न थियो जो असांखे ठोकींदो न खपे इंश्योरेंस ओॾी महिल ॿ चंबाड़नि मां ओॾी महिल भराईंदोमांसि मां हुनखां बस निकिरां थो निकितो आहे 5 मिंट में पहुंतुमि 5 मिंट में सेठ गाॾी खपंदी सर एक्चुअली हाणे मां अर्जेंट किथे पहुचणो आहे सुभाणे हले सेठ असांजी गुड़िया जो बर्थडे आहे अॼु कीअं बि गिफ्ट ॾियणी आहे हा असांजो कंफर्म आहे असांखे ख़ाली गाॾी सिलेक्ट करे फाइनल करणी आहे एक्चुअली मां न चवां पर किथे अर्जेंट मुंहिंजो कोई बीठो आहे हाणे गुड़िया जो बर्थडे आहे घणी देरि लॻंदी तव्हां फाइनल आहे न गाॾी फाइनल आहे बसि कलर फाइनल करे डिज़ाइन फाइनल कहिड़ी कढां फटाफट बसि उहो ॾिसां डिज़ाइन फाइनल कयूं न ॾिसणी दादा फाइनल आहे गाॾी वठणी आहे सेठ माना ख़ाली डिज़ाइन ॾिसो न भाई खाली महिरबानी करे अर्जेंट कजो फटाफट अर्जेंट प्लीज़ बस 2 मिनट अर्जेंट एंड मोमेंट ते गिराक अची वियो पहुचां थो 5 मिंट में पहुचां थो हलो जीजा जी हा असां गाॾी फाइनल था कयूं हाणे अचो न अची ॾिसी वञो न त पोइ फाइनल कयूं असां हा गुड़िया ला हा ठीकु आहे ॿुधो न इहा हिकु असां गाॾी पसंदि कई आहे गुड़िया लाइ बर्थडे अथसि न त हेॾे शोरूम में ई आहियूं त हिकु कमु कयो न 5 मिंट अचो गाॾी तव्हां ॾिसी वठो त ओके फाइनल कयूंसि वरी हा अचो था जो घर आहे मथे मां ये गाड़ी मथे खणी न चार्जिंग करण लाइ न दादा गाॾी न खणंदा मथे हा। वो बैटरी निकिरंदी आहे चार्ज करण लाइ गाॾी थोरी खणी वेंदो यार
पोइ बैटरी खणी मथे हाँ charge बैटरी कंदो। मथे नहीं चार्ज करे सघंदो। अरे यार मां निकिरां ई पियो, अलाए माण्हू बि घुराए छॾिया अथऊं हिननि यार। मां त हिननि जी गाॾी बि न पियो खणां, माण्हू घुराए छॾिया अथऊं हाणे। मां कढां थो फटाफट कढां थो। बीहो अरे तुझी मम्मी जो फोन आयो, हुन हॉस्पिटल में फोन कयो अथई जेसिताईं मां न अचां नारेल न तोड़जो। हे एवरीवन, आई होप तव्हांखे वीडियो पसंद आई। अगर पसंद आई तो प्लीज लाइक कयो, कमेंट कयो एंड शेयर कयो। न्यू वीडियो जल्दी ईंदी। टिल देन बाय बाय, टेक केयर, जय झूलेलाल। ऑल्सो से हेलो टू इलेक्ट्रिक because it's Hero Electric. Cheaper to run, cheaper to maintain and less polluting.